अस्सलाम वालेकुम प्यारा शागिर्दो। जीअं त अॼु असांजो सबक़ आहे सैयद साबित अली शाह जेको सिंधी 9वीं क्लास जे शाइरी वारे हिस्से में शामिल आहे। सैयद साबित अली शाह 1740 में ॼाओ। संदसि वॾा असुल मुल्तान जा रहाकू हुआ। मौलवी मदाह खां शहर जी इस्लाह वठंदो हो ऐं उन खां सवाइ तफ़सीर, हदीस ऐं फ़िक़्ह जी तालीम पिणु वरिताईं। सिंधी मसिया गोई में संदसि ॿियो को बि मट नाहे। उन खां सवाइ कसीदा पिणु लिखिया अथसि। 27 जमादुल सानी 1225 हिजरी 1810 में सेवा में वफ़ात कयाईं ऐं सिवण में ई दफ़न आहिनि। सैयद साबित अली शाह जो ही कसीदो आहे। कसीदो ऐं संदसि सम्झाणियूं अव्हां खे सम्झाया वञनि था। करबला जे क़त्ल जी करका ख़बर ए आसमां, करबला जे क़त्ल जी करका ख़बर ए आसमां, कीअं ॾिठई नेज़नि चढ़िया शाहनि जा सिर ए आसमां। सम्झाणी। हिन बेत में साईं साबित अली शाह आसमान सां मुखातिब थींदे चवे थो त ए आसमान, वाक़ई करबला में जेके शहीद थी विया उन्हनि जी ख़बर चार ॾे। ए आसमान, तो उन्हनि अज़ीम सरदारनि जा सिर नेज़नि ते चढ़ंदे कीअं ॾिठा। ही खुदा जा कुतुब तारा, ही खुदा जा कुतुब तारा, अर्श कुर्सीअ जा जड़ा। ही खुदा जा कुतुब तारा, अर्श कुर्सीअ जा जड़ा। ही रसूलुल्लाह जा शमसो कमर ए आसमां। सम्झाणी। हिन बेत में साईं साबित अली शाह आसमान सां मुखातिब थींदे चवे थो त ए आसमान, ही खुदा जा रोशन तारा ऐं ज़मीन व आसमान जा सींगार। ही रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा सिज ऐं चंड आहिनि। मुर्तज़ा मौला जा ही सिरसाह ऐं तहनूर आहिनि। मुर्तज़ा मौला जा ही सिरसाह ऐं तहनूर आहिनि। फातिमा ज़हरा जा ही जानो जिगर ए आसमान। सम्झाणी। हिन बेत में साईं साबित अली शाह आसमान सां मुखातिब थींदे चवे थो त ए आसमान, ही मौला अली अलैहिस्सलाम जा प्यारा ऐं उन्हनि जे अखियुनि जा तारा आहिनि। बीबी फातिमा ज़हरा अलैहिस्सलाम जा जानो जिगर आहिनि। हिन सिरनि खे नित नबीअ सलवात जा बख़्शा सवाब। हिन सिरनि खे नित नबीअ सलवात जा बख़्शा सवाब। तन जी पारत कयाई जा वजा जिन्नो बशर ए आसमां। तन जी पारत कयाई बा जिन्नो बशर ए आसमां। सम्झाणी। हिन बेत में साईं साबित अली शाह आसमान सां मुखातिब थींदे चवे थो त ए आसमान, हिननि खे सदाईं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सलाम सवाब बख़्शा आहिनि। हिननि जे हमेशह जिननि ऐं इंसाननि खे पारत कई अथनि। जद अली असगर ॾिठई थे तीर सां रत में ॿुॾल। जद अली असगर ॾिठई थे तीर सां रत में ॿुॾल। छो न उन जी तीर जे तूं थे सुपर ए आसमां। सम्झाणी। हिन बेत में साईं साबित अली शाह आसमान सां मुखातिब थींदे चवे थो त ए आसमान, जॾहिं तो 6 महीननि जे मासूम अली असगर अलैहिस्सलाम खे तीर सां रत में ॿुॾल ॾिठो, तॾहिं छो न तूं उन जी तीर आॾो अची ढाल थी। जद ॾिठई अब्बास प्यासन कान पाणीअ ते पुठो। जद ॾिठई अब्बास प्यासन कान पाणीअ ते पुठो। तो रोअण हो, तोखे रोअणो हो जे तो में हो ककर ए आसमां। तोखे रोअणो हो जे तो में हो ककर ए आसमां। सम्झाणी। हिन बेत में साईं साबित अली शाह आसमान सां मुखातिब थींदे चवे थो त ए आसमान, जॾहिं तो ॾिठो त हज़रत अब्बास अलमदार अलैहिस्सलाम करबला जे मुनवारनि लाइ
पाणी खणी अचण जे करे शहीद थी वियो ऐं चयो त जेकॾहिं तो में ककर हुआ त तो करबला जे उञाइलनि लाइ मींहुं छो न वसायो, उञाइलनि जी उञ उजामे आ। मुंहुं ॾिठई अकबर जो हो साॻियो मिसाले मुस्तफ़ा, मुंहुं ॾिठई अकबर जो हो साॻियो मिसाले मुस्तफ़ा, कीअं ॾिठई नेज़े ते पंहिंजे रत में तर ए आसमां। मुंहुं ॾिठई अकबर जो हो साॻियो मिसाले मुस्तफ़ा, कीअं ॾिठई नेज़े ते तर पंहिंजे नेज़े ते पंहिंजे रत में तर ए आसमां। सम्झाणी हिन बेत में साईं साबित अली शाह आसमान सां मुखातिब थींदे चवे थो त ए आसमान तो वटि 18 सालनि जे नौजवान शहज़ादे अली अकबर जी जंहिंजो चहिरो मुबारक पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिंजे चहिरे में सिल हो, उनखे पंहिंजे ई रत में ॿुॾल नेज़े ते चढ़ंदे कीअं ॾिठो थो। सिर हुसैन इब्ने अली हो सब जे अॻ में नेज़ा सर, सिर हुसैन इब्ने अली हो सब जे अॻ में नेज़ा सर, बर संदस में भाइटिया ऐं सभु जिगर ए आसमां। सम्झाणी हिन बेत में सैयद साबित अली शाह आसमान सां मुखातिब थींदे चवे थो त ए आसमान, तोखे ख़बर आहे त सभ खां अॻु में नेज़े ते हुसैन इब्न अली अलैहिस्सलाम जो सिर मुबारक हो ऐं उन जे भर में संदसि अहल बैत ऐं वफ़ादार साथी मिट माइट ऐं जिगर गोशा हुआ। प्यारा शागिर्दो, ही क़सीदो करबला जे वाक़िए ते मबनी आहे। सैयद साबित अली शाह साहब ही क़सीदो इमाम हुसैन जे शहादत जे वाक़िए ते लिखियो आहे। अव्हां ही सम्झाणियूं ऐं नोट पंहिंजे कापीअ में ज़रूरु लिखी छॾियो त जीअं तव्हांखे अॻिते बि कमु अचे।